बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, हुन जी ॻाल्हि ॿुधायांव जेको टैप जो ट्रांसफार्मर वापडा हाउस खणी वियो, उन हमरा जो किसो थो ॿुधायांव। तव्हांखे मज़ो ईंदो ॾाढो। उन हमरा खे हिकिड़े ॾींहुं थियो बुख़ार हुनखे एॾो तेज़ थियो, हुनजे गले में ॾाढो सूरु पियो। ॿिए ॾींहं ते अरबा जो ॾींहुं हुयो, हिनखे उहो गॾु गाॾो पंहिंजो खपाइणो पियो हुयो पीढ़ीअ ते। हाणे हिनखे बुख़ार बि आहे, शहर वञे, गॾु गाॾो खपाए पीढ़ीअ ते या दवा वठे। हाणे हिन सोचियो त हिकिड़ो ई कमु कयूं वञा। पलाल जी बिंड गाॾे ते रखी असुर जो निकिरी वियो बिंड खपाइण लाइ। त बिंड खपायूं, गॾु गाॾो बि खपायूं, वरी दवा वरितियूं अचां। ये अधु राति जो टाइम ही वञे पियो शहर ॾे, त रस्ते ते हिनखे हिकिड़ो हमरा मिलियो। उन हिनखे चयो त यार रस्ते ते फुर थी हले, इलाही चोर बीठा आहिनि, सभिनी गाॾे वारनि खां फुरनि था। हिन सोचियो यार हे कीअं कयां, जेके बि पैसा ॾोकड़ उन्हनि खे हूंदा हुआ त उहे सभु चोर उन रस्ते तां खसींदा हुआ। हिन वटि 1500 रुपया खीसे में पिया। सोचे 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 1500 काथे रखां, गॾ जे कन में विझी छॾी। उते जो विया रस्ते ते त उहो चोरनि हिन को तलाशी बलाशी वठी वरी हिनखे छॾियो। हिन चयोसि मूं वटि कुझु कोन्हे, बिंड पलाल जी खपाए, इहो सब्ज़ी भाॼी वठी था अचूं, ग़रीब आहियूं। हुननि खे बि अहसासु थियो, हिनखे छॾे ॾिनो। हाणे हिन वटि कुझु हुयो ई कोन तलाशी में, हिकिड़ी गोॾ कमीज़, त फुरनिस छा। हीउ वियो उते पलाल जी बिंड खपाए, वरी आयो डॉक्टर वटि। डॉक्टर जे साम्हूं गॾु गाॾे खे ॿधी ऐं उनजी क्लिनिक में अंदरि वञे पियो त डॉक्टर सुई भरियूं लेडीज़ वारे कमरे ॾे वञे पियो। दरवाज़े ते मिलियो, चई डॉक्टर साहिबु मुंहिंजे गले में ॾाढो सूरु आहे, मूंखे बुख़ारु आहे, ॾिस त सही। हुन चयोसि वात पट। हिन जो कयो न त डॉक्टर चयोसि यार तुंहिंजो काकड़ो किरी पियो आहे, वे मां सुई हणी मोटां थो, वे। उहो डॉक्टर जो वियो लेडीज़ वारे कमरे में, त हिन सोचियो त इहो काकड़ो मुंहिंजो किरियो किथे आहे, इहो किरियो हूंदो गाॾे में, छो जो गाॾे खां ॿाहिरि त मां लथो ई न आहियां। अची जेके गाॾे में हेठि पलाल पियो रिली पई, उनखे अची ईअं खोलण लॻी, उनखे में मिटी जेका निकिती, सभु माण्हू हिनखे ॾिसनि था त करे छा थो, सॼे उन मुल्क खे धूड़ करे छॾी। डॉक्टर बि अंदरों निकितो, उन ॾिठो त छा थो करे, सॾु कीअं छा थो करे, हेॾे हेॾे चई छा थो करे, छा थो ॻोल्हे। चई यार तो चयो न त तुंहिंजो काकड़ो किरी पियो आहे, त मां ॻोठ खां सिर्फ़ु गाॾे ते आयो आहियां, ॿिए हंधि वियो ई न आहे, किरियो त हिते ई हूंदो। उन चयोसि अलाह जा बंदा, हे काकड़ो हेठि लही पियो आहे। चई डॉक्टर हाणे तूं पढ़ियो लिखियो माण्हू, ॻाल्हाइण त तोखे बि नथो अचे न, काकड़ो लही पियो आहे त इन जो मतिलबु आहे त किरी कीअं पियो आहे, तो मूंखे भुलायो न। बहरहाल उनखे दवा बवा ॾिनई, इंजेक्शन वग़ैरह कयईं, गाॾो काहे सिधो पीढ़ीअ ते वरी गाॾो खपाइण वियो। उते वियो, गाॾे जो हिन वापारु थी वियो, हिनखे पैसा ॾेई छॾियूं, हे घर मोटी आयो। घर मोटी आयो, हाणे पैसनि जो हिसाब थो करे, पैसा हिन जा खुटनि था, पैसा हिन जा खुटनि था, हिसाब थो करे त डॉक्टर खे 100 रुपियो ॾिनो, ॿियो त मां चांहि पीती, बाक़ी मुंहिंजा पैसा इलाही काथे आहिनि, पैसा मुंहिंजा खुटनि कीअं था। हाणे पैसनि खुटण जे चकर में सोचे 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 हिनखे ॻाल्हि यादि पई त राति जो मां वञा पियो, चोरनि जे भउ खां गॾु जे कन में 1500 विधा। वरी उतां चिंची कराए सिधो पीढ़ीअ ते, उतां वञी पुछा कराई। उन चयो हो त हलियो वियो हितां, हाणे गाॾो तव्हां खां वरितई त इहो फलाणे ॻोठ में वेठो थी। वरी चिंची काए सिधो उनजे ॻोठ, उतां किथे उन्हनि ते पहुतो। उन्हनि ॾिठो यार हिन हमरा खां त असां गॾु वरितो थिए, इलाही माण्हू वेठा। बाबा ॾे हाल वाल कीअं अचणु थियो आहे। चए यार गॾु जेको हो त मूं वटि मंडकाईंदो हो, मां ॾिसणु आयो आहियां त तो वटि मंडकाए थो या नथो मंडकाए, मां ॾिसंदोमांसि, छो जो मां जॾहिं गॾु तोखे ॾिनो हुयो त इहो मंडकाए नथो, मूंखे वहम थी बीठो आहे त चकर छा आहे। उन्हनि गॾु घरों काए अची हिनखे ॾिनऊं त हे वरी थोरो घुमाइण ॿाहिरि वठी वियुसि। ॿाहिरि वठी वियुसि त हाणे हे सम्झे पियो, हाणे हे मंडकाइण जे करे त हिन न घुरायो न गॾु खे, हिन घुरायो, कन मूं ॾिसेसि पियो त पैसा आहिनि या न। ॿाहिरि कुंड में वठी वञी गॾु जे कन में हथु हणी 1500 कढी विधई। गॾु बि सुकून कयो त उनजे मथे ते ॼण एॾो न वज़न हुयो। मोटी अची उन्हनि खे ॾिनई गॾु,
चईं यार ये सही थी वॾी ॻाल्हि आहे, मूं वटि मंडकाईंदो हो, 2-3 महीना थिया अथसि मूं वटि। हुननि चयो यार इहा वॾी ॻाल्हि आहे, पोइ असांजो भाग ज़ोर आहे, माना अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु